फ्रांस जी ऐश ऐं आराम वारी ज़िंदगी खे छॾे पंहिंजनि खे पढ़ाइण लाइ पंहिंजे देस सिंध आयल प्रोफेसर अजमल सावंत खे सावंत सुंदराणी तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। प्रोफेसर जे क़त्ल ते सॼी सिंध सोग में वठिजी वई। फ्रांस जे अंग्रेज़नि खे छॾे पंहिंजे देश जे माण्हुनि खे इल्म खां रोशनास कराइण लाइ पंहिंजे ॾे आयल IBA सखर जो प्रोफेसर अजमल सावंत तंगवाणी वेझो शालू वारे इलाइक़े में पंहिंजी ज़मीनुनि ते वियो त उते हथियारबंदनि गोलियूं हणी खेसि क़तलु करे छॾियो। इतलाउ ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश इस्पताल खणाई वई। पोस्टमार्टम बाद मक़तूल जो लाश वारसनि हवाले कयो वियो। प्रोफेसर जे क़त्ल खां पोइ पाण में जहिड़ींदड़ तुरियूं मोर्चा बंदि थी वियूं, जंहिं करे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल पखिड़िजी वई। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ते न रुॻो कंदक कोट में सोग वारी सूरत हाल आहे, पर सॼी सिंध सोग में वरतल आहे। सावंत सुंदराणी तकरार कुझु वक़्तु अॻु कारियं वारे मामले तां शुरू थियो हो, जंहिं में हिन वक़्त ताईं 5 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। जेतोणीकि प्रोफेसर अजमल सावंत जो इन झेड़े सां परे परे ताईं जो तालुक़ु न हो, पर पोइ खेसि क़त्लु कयो वियो। हीउ क़त्लु रुॻो हिकु प्रोफेसर जो क़त्लु न आहे, पर सिंध जे शऊर जो क़त्लु आहे। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ते सवाल थो पैदा थिए त आख़िर केसीं ताईं क़बीलाई झेड़नि में सिंध जी जवाननि खे लुणियो वेंदो? आख़िर केसि ताईं इन नासूर खे सिंध जो शऊर भोॻींदो रहंदो?